नाज़रीन, ड्रिब मेहर शाह में सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। पेश आहे अब्दुल गफ़ार चांडियो जी रिपोर्ट। सिंध में सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो पियो वञे। अॼु ड्रिब मेहर शाह में भी जीए सिंध तरफ़ां जेको आहे सो ऐं सियासी समाजी अॻवाननि जे तरफ़ों शानदार रैली कढी वई आहे। ऐं जेको मेहरान टीवी न्यूज़ पारां 6 डिसंबर सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत जे उनवान हेठि अॼु सकाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें अॻवान जेको आहे सो मेहरान टीवी न्यूज़ सां वीचार पिया वंडनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदा रहे। अॼु जीए सिंध जसकम यूनिट ड्रिब मेहर शाह तरफ़ां ही सकाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी कारकुननि ऐं प्रेस वारनि सभिनी जो थोराइता आहियूं। ऐं इन सां गॾु मां हिकिड़ो मैसेज ॾींदुमि त जेके दुनिया में जेकी क़ौमूं पंहिंजे सकाफ़तुनि खे ज़िंदा रखनि थियूं त उहे अॼु बि कंहिं मंज़िल ते मक़सूद ते पहुचा, ऐं जिन जिन क़ौमुनि पंहिंजो सकाफ़तूं पंहिंजो माज़ी शानदार माज़ी विसारे चुकियूं त उहे इन दुनिया जे नक्शे ते मिसाल वठी सघूं था। त जेका काली कमरी पाईंदा हुया पाण साईं जन, उहा वजरक जी ठहियल हुई। अजरक टोपी ऐं हीअ जेका पटको आहे सिंध जो शान आहे ऐं सकाफ़त आहे। इन मां असांखे इहो मिसाल मिले थो त असां एकता रहूं, हिकु थी रहूं, मोहबत रहूं। एकता जो सबक़ इहो ई आहे। कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे जे उनवान हेठि मेहरान टीवी जेको ही सभु ॾिनो आहे, जेका ही काल ॾिनी आहे, उन जा असीं बेहद शुक्रगुज़ार आहियूं। असीं मेहरान टीवी न्यूज़ खे जस था ॾियूं, जंहिं सिंधी क़ौम खे ही ख़ुशी जहिड़ी जेको आहे सो ही तोहफ़ो ॾिनो। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेहरान टीवी न्यूज़ ड्रिब में।